أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. يا أيها الذين آمنوا عليكم أنفسكم لا يضركم من ضل إذا اهتديتم إلى الله مرجعكم جميعا فينبئكم بما كنتم تعملون. صدق الله العلي العظيم. درود شريف پڑھو. اللهم صل على سيدنا وسندنا وحبيبنا ومولانا محمد النبي الأمي وعلى آله وبارك وسلم عليه بعدد كل معلوم لك دائما أبدا. اللہ تبارک و تعالی جا تمام اساں جے مٿاں انا گھڻا کرم ऐं احسان आहिनि जो अल्लाह रब ज़ुल जलाल तव्हां असांखे इशा जी निमाज़ बा जमात नसीब फरमाई ऐं उन खां पोइ क़ुर पाक जे हिन बाबरकत दर्स क़ुर जे महफ़िल में विहण जी तौफ़ीक़ बि इनायत फरमाई। गुज़िरियल आयतुनि में अल्लाह तबारक व ताला जाहिलियत वारे दौर जूं जेके रस्मूं ऐं रवाज हुया उन्हनि जी मज़म्मत बयान फरमाई हुई। जीअं त हू 4 क़िस्म जा जानवर छॾे ॾींदा हुआ। उहो जानवर बि छॾे ॾींदा हुआ जेको खीर घणो ॾींदो हो मुसलसल, पोइ उनजो खीर अल्लाह जे नाले ते न बल्कि बुतनि जे नाले ते करे छॾे ॾींदा हुआ। पोइ उहो जानवर यल चरंदो वतंदो हो, कोई उनखे रोक टोक न कंदो। ॿियो उहो जानवर उहा ॾाची जंहिं मुसलसल 10 मादियूं ॼणियूं हुजनि। वरी टियों उहो उठ जंहिंजा मुसलसल 10 नस्ल हलंदा हुजनि। ऐं वरी को ढोर, को उठ, को का ॾाची, का रिढ घटो जेको उनखे पसंदि अची वञे पोइ उहो बुतनि जे नाले ते यल छॾे ॾींदा। पोइ पुछियो वेंदो उन्हनि खां, तव्हां ईअं छो था कयो, कंहिं चयो अथव? चवंदा हुआ त अल्लाह ताला ईअं थो चए। उनजो गुज़िरियल आयतुनि में अल्लाह ताला फरमायो त मा जअल अल्लाहु मिन बहीरतिन वला साहिबतिन वला वसीलतिन वला हाम। असां कंहिं बि जानवर जो नालो कोन रखियो आहे, न कि बहीर करे, न कि हाम करे, न कि साहिब करे, असां नाला कोन रखिया। इहे इन जा पंहिंजा आहिनि काफ़रनि जा हथ घड़िया कूड़, अक्सर बेअकुलनि। पोइ वरी उन्हनि खे चयो वियो हो त बाबा अल्लाह ऐं अल्लाह जो रसूल जेका तालीम ॾे थो क़ुर पाक में मौजूदु आहे, अचो तव्हांजे अल्लाह जे चवण ते तव्हां हलणु चाहियो ऐं चओ था त अल्लाह साईं थो ईअं चए। अचो त क़ुर खां पुछूं अल्लाह साईं कीअं थो चए। अचो त नबी अलैहिस्सलातु वस्सलाम खां पुछूं कीअं थो अल्लाह ताला चए। अचो पोइ जवाबु ॾींदा त हस्बुना मा वजदना अलैहि आबाना। असांखे हाणे क़ुर शरीफ़ जी नऊज़ बिल्लाह ऐं नबी अलैहिस्सलातु वस्सलाम जी ज़रूरत कान्हे, असांखे अबे ॾाॾे वारो दीन काफ़ी आहे, असां बसि उन ते ई हलंदासीं, उहो ई काफ़ी आहे। पोइ इहो लफ़्ज़ जेको हुननि चयो त सहाबा किराम इन लफ़्ज़ जे ॿुधण खां पोइ हुननि खे हक़ सच चवणु, नसीहत करणु छॾे ॾियनि, नथा जो मञनि ऐं चवनि था असांजे लाइ अबे ॾाॾे वारो दीन सही आहे। त पोइ क़ुर हदीस वारो हुकुम उन्हनि खे ॿुधाइनि न ॿुधाइनि। पोइ जॾहिं चिटो चवनि था त असांखे ज़रूरत कान्हे क़ुर जी ऐं रसूल जी, नऊज़ बिल्लाह, असांखे अबे ॾाॾे वारो दीन काफ़ी आहे, त पोइ हाणे उन्हनि खे शरई हुकुम ॿुधाइजे, अॻिते न ॿुधाइजे, तबलीग कजे उन्हनि खे न कजे, या बुराई था कनि त क़ुर थो चवे त तामुरून बिल मारूफ़ व तनहूना अनिल मुनकर, बुराई खां रोकींदा कयो, चङाई जो ॾस ॾींदा कयो। हे जेकॾहिं बुराई कनि त उन्हनि खे रोकियूं या न, चङाई जो ॾस बि उन्हनि खे ॾियूं या न, छा कयूं? हे जो था चवनि त असांजे लाइ अबे ॾाॾे वारो दीन काफ़ी आहे, छा कजे? पोइ इहे लफ़्ज़ मुशरिकनि जा सहाबा किराम खे विख विख ते पिया खोखांदा हुआ। क़ुर त चवे थो हिदायत कयो, नसीहत कयो, बिगड़ियल खे सही राह ते आणण जे लाइ कोशिशि कयो। असां हिननि जे लाइ कोशिशि कयूं या न कयूं, छा कयूं? पोइ जे वरी ईअं ई निभागा मरी विया कुफर ते, शिरक ते, ईअं कूड़ियूं रस्मूं रवाज अल्लाह जे कूड़ हणंदे
ईअं मरी विया पोइ त असां खां पुछाणो थींदो हिननि जो, पोइ त मरी वियासीं असां, हाणे छा कजे। हिननि खे ॾसे बि नथा सघूं, नसीहत बि नथा करे सघूं, वरी भउ बि थियूं थो त जे मरंदा त वरी असां खां हिसाब थींदो। क़ुर चवे थो नसीहत कयो, सेखारियो, छा कजे। अल्लाह तबारक व तआला उन वक़्तु क़ुर पाक जी हीअ आयत नाज़िल फरमाई इन्हनि समूरनि ख़दशात खे ख़त्म करण जे लाइ। फरमाई या अय्युहल्लज़ीना आमनू अलैकुम अनफुसकुम, ईमान वारो तव्हां खां पुछाणो थींदो तव्हांजे पंहिंजे अमलनि जो, ॿियनि जो न। चङा अमल कया हूंदव त चङायूं बि तव्हांखे बदिले में मिलंदियूं दुनिया में आख़िरत में। बुरायूं कयूं हूंदव त सज़ा हुनजी दुनिया में ॾियणी आहे या आख़िरत में ॾियणी आहे, उहा तव्हांखे ई मिलंदी। पराए अमलनि सां तव्हां बदिलंदा आहियो। ला यदुर्रुकुम मन ज़ल्ल इज़ा इह्तदैतुम, जेको माण्हू न हिदायत वारे रस्ते खां गुमराह थी वियो आहे उनजो गुमराह थियणु तव्हांखे को नुक़सान कोन ॾींदो। तव्हां खां कोन पुछंदासीं त इहो छो गुमराह थियो, उन्हनि जे ॾोहनि जी सज़ा तव्हांखे कोन ॾींदासीं। ला मा कसबत व अलैहा मक्तसबत, ॿी जाइ ते अल्लाह से फरमायो जंहिं कमायो तंहिं पंहिंजे लाइ ठाहियो, जंहिं विञायो तंहिं आख़िरत बर्बाद कई। हर कंहिं ते पंहिंजे अमलनि जी कई कमाई पंहिंजे गिचीअ में हूंदी। चङा अमल त चङो साबित थींदो, चङायूं मिलंदसि, बुरा त बुरायूं मिलंदसि। हाणे जॾहिं हीअ आयत क़ुर पाक जी नाज़िल थी पई त सहाबा किराम खे कंहिं हद ताईं तसली थी वई त चङो भला हाणे इन्हनि जे इन्हनि बुछड़नि करतूतनि जो असां खां हिसाब त कोन थींदो, चलो जान छुटी, पाण वञी ॼाणनि, ठीकु आहे भला। हुननि खे मज़ीद नसीहत करणु ऐं मज़ीद उन्हनि खे तंबीह करणु, मज़ीद इस्लाम जी दावत ऐं तबलीग उन्हनि जे आॾो पेश करणु, इन खां कुझु रुकिजी पिया। पोइ रिवायत जे अंदरि ईंदो आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु जे ज़माने में हज़रत कैस बिन हाज़िम रज़ी अल्लाह ताला अन्हु खां रिवायत आहे, फरमाई त हिकिड़े दफ़े हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु ख़ुतबो पिया ॾियनि। ख़ुतबो ॾींदे क़ुर पाक जी हीअ आयत तिलावत कनि या अय्युहल्लज़ीना आमनू अलैकुम अनफुसकुम ला यदुर्रुकुम मन ज़ल्ल इज़ा इह्तदैतुम। इहा आयत तिलावत करे पोइ फरमाइनि त ए सहाबियो, हीअ क़ुर पाक जी आयत तव्हां पढ़ंदा बि आहियो पर तव्हां हिन आयत खे सम्झो कोन्हे। अच्छा न सम्झो आहे, तव्हां सम्झायो भला। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जो फरमायो त इन आयत जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां अमर बिल मारूफ ऐं नही अनिल मुनकर छॾे ॾियो, माना उनखे चङाई चवण बि छॾे ॾियो। हू नथा जेकॾहिं सुधरनि त पंहिंजे बुछड़ाइनि जी सज़ा बि संदनि वञी गिचे पवंदी, पर तव्हां उन्हनि खे नसीहत करणु बि छॾे ॾियो, इहो हिन आयत में चवणु कोन्हे को। तव्हां उनखे नसीहत पंहिंजे वसार चवंदा अचो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला अन्हु खां कंहिं पुछियो त भला हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि ईअं चयो आहे हिन आयत जे तफ़सीर बयानु करण वक़्तु त जेको नथो सुधरे हिकु दफ़ो, ॿ दफ़ा, 5 दफ़ा, 10 दफ़ा हुनखे चओ बाबा ईअं न कबो आहे, पुट ईअं न कबो आहे, दाबा ईअं न कबो आहे, जंहिंखे जहिड़ी लेवल सां चवणो पियो चई छॾियो, वसार अदब सां अख़लाक सां भाईचारे सां चई छॾियो। हिकु दफ़ो, 2 दफ़ा, केतिरा ई भेरा चओ, पर पोइ बि नथो मुड़े, नथो बाज़ अचे त वञी पाण ॼाणे इहो गुनाह या बुराई संदसि गिचीअ में पवंदी। इन जो मतिलबु इहो न आहे त हाणे पाण वञी ॼाणे त तव्हां हुनखे वरी वरी चवणु छॾे ॾियो। वरी जंहिं महिल वारे में अचे त बि वरी चइबो ज़रूरु, पोइ ओड़नि मिठनि लफ़्ज़नि सां दादा तोखे त चवंदा आहियूं पर तूं हाणे मुड़ी कोन थो, पर इहो कमु त बुरो आहे, कोन कबो। ईअं न करे यार, ॾाहो थी कंहिं न कंहिं तरह सां नसीहत चइबी रहिबी। नथो सुधरे त हुनजो वबाल असां ते कोन ईंदो, संदसि वञी पवंदो, पर नसीहत करणु छॾे न ॾियो। हज़रत अबू बकर सिद्दीक़ रज़ी अल्लाह ताला जन फरमायो मां केतिरा ई भेरा हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जे पाक ज़बान मां इहा ॻाल्हि ॿुधी आहे। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त जॾहिं तव्हां चङाई चवणु छॾे ॾींदव न, बुराईअ खां मनो करणु छॾे ॾींदव न तव्हां, त पोइ जंहिं ॾींहुं अज़ाब आयो न, अनक़रीब जे अज़ाब आयो त अज़ाब में इहे बि जकड़िजी वेंदा जेके चङाई न चवंदा।
नेकीअ जी ॻाल्हि माण्हुनि खे न ॾसींदा, बुराईअ खां न रोकींदा, इहे बि अज़ाब में लपेट में अची वेंदा। छो त हिननि हक़ सच चवणु छॾे ॾिनो हो न। अलाह ताला जो त हुकुम आहे, कुंतुम ख़ैर उम्मतिन, तव्हां भली उम्मत आहियो ई हिन जे करे त माण्हुनि खे चङाईअ जो ॾसु ॾींदा हो, बुराइनि खां रोकींदा हो। पोइ उहा उम्मत भलाई ऐं चङाई वारी ॻाल्हि त माण्हू छॾे वियो। जॾहिं छॾे वियो त पोइ सज़ा आई त पोइ हुनखे लपेट में वठी वेंदी, अज़ाब आयो त पोइ हुनखे बि लपेट में आणे वेंदो। तॾहिं उलमा मुहद्दिसीन लिखियो आहे त ला यज़ुरुकुम मन ज़ल्ल इज़ा इह्तदय्तुम, कोई माण्हू गुमराह थियो आहे त हुनजी गुमराही तव्हांजे गिचीअ खां न पवंदी। इन जो मतिलबु इहो कोन्हे त तव्हां हुनखे हक़ सच चवणु ई छॾे ॾियो। हाणे गुमराह जो थियो आहे त ठहियो, वारे में अची वञे, नसीहत चवण जो मौक़ो हुजे, पंहिंजे मुंहं सां हुजे ऐं मूड अथसि अहिड़ी ॻाल्हि ॿुधण जो ऐं वारो आहे मूंखे बि चवण जो, त चई ॾियो। अहिड़े अंदाज़ सां चओ जो तव्हांजी ॻाल्हि हुन ते असरु करे। चइबो ज़रूरु, पर हुन जूं बुरायूं असांजे गिचीअ में कोन पवंदियूं। तॾहिं त हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन बि फरमायो, मन रअा मिनकुम मुनकरन फल्युग़य्यिरहु बियदिही, तव्हां मां जेकॾो कंहिं माण्हूअ खे बुराई कंदे ॾिसे न, जेको तव्हां मां कंहिंखे बुराई कंदे ॾिसे, पोइ जे वस हुजेसि, ताक़त हुजेसि त हथ सां हुनखे रोकियो, दादा ईअं न कर, कोन करणु ॾींदोसीं, भले छा बि थिए। एतिरी ताक़त हुजेसि त हथ खां वठेसि, कोन करणु ॾींदोसीं, भले छा बि थिए, ॾिसां करे ॾेखार, ज़ोर लॻाए पंहिंजो। फइल्लम यस्तति, जेकॾहिं एतिरी नथसि, हथ सां नथो रोके सघे, त पोइ फबिलिसान, ज़बान सां थिएसि, अबा ईअं न कबो आहे यार, ईअं न कर, चङो थी, ईअं न कर, इहो बुरो अमल आहे। अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फइल्लम यस्तति, पर एतिरी बि ताक़त न हुजेसि, फबिक़ल्बि, पोइ दिलि में त कम से कम हुन गुनाह खे गुनाह सम्झे, वज़ालिका अज़अफ़ुल ईमान, पाण साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन फरमायो त इहो ईमान जो कमज़ोर में कमज़ोर दर्जो आहे, जो बसि बुराईअ खे बुरो सम्झे थो। उलमा मुहद्दिसीन हिन हदीस पाक ते तशरीह कंदे लिखियो आहे त हथ खां वठी बुराईअ खे रोकणु इहो हुकूमत जो कमु आहे। छो त हुन वटि ताक़त बि आहे, कंट्रोल बि आहे, इदारा बि आहिनि, पुलिस बि आहे, सभु CI ऐं CTD सभु वग़ैरह वग़ैरह इदारा खोड़ सारा आहिनि जिन सां बुराईअ ते कंट्रोल करे सघिजे थो। इहा ताक़त सॼी हुकूमत था करे। ज़बान सां हक़ सच ॿुधाइणु चवणु इहो उलमा जो कमु आहे। सच चई छॾनि, भले कंहिंखे न वणे त न वणे। क़ुर पाक चयो आहे न, चङनि खे बि बुरनि खे बि कोई कंहिंखे सच चवणु जेकॾहिं छॾे वियो त पोइ उन आलिम जो हशर बनी इस्राईल जे उन आलिमनि वांगुरु थींदो जिन जो अल्लाह तबारक व तआला क़ुर पाक में बयानु कयो आहे। सच चइबो, हक़ ॿुधाइबो, हा उहा ॻाल्हि अलॻि आहे, कोई माण्हू हुन में पंहिंजे तरफ़ खां का ॻाल्हि मिलावट करे हक़ सच चवण सां कुझु पंहिंजो बि कुझु चई थो वञे, उहो बाहि अंदर जी कढी थो वञे, इहा हुनजी पंहिंजे तरफ़ खां आहे, पर सच ॿुधाइणो ज़रूरु आहे। जहिड़े अंदाज़ में अल्लाह तबारक व तआला तरग़ीब ॾिनी आहे, सेखारियो आहे, ओड़े तरह सां हक़ सच ॿुधाइबो ज़रूरु, इहो उलमा जो कमु आहे। बाक़ी दिलि में बुरो सम्झणु इहो आम अवामी माण्हुनि जो कमु आहे। दिलि में कम से कम गुनाह खे गुनाह सम्झनि। पोइ अल्लाह तबारक व तआला फरमाए थो त तव्हां रुॻो एतिरो कयो, पंहिंजो पाण खे संवारियो, माण्हुनि खे चङाई जो ॾसु ॾींदा कयो, पोइ जे मुड़ी वञनि त वाह वाह, जे नथा मुड़नि त सफ़ा हुन खां परे न थियो, वक़्फ़े वक़्फ़े सां वरी बि चवंदा अचो, मन सुधरी पए, कोशिशि इहा हुजेव मन सुधरी पए। ॿियो न त आहिस्ते आहिस्ते तव्हांजे चवण जे करे गुनाह खे गुनाह ज़रूरु सम्झंदो, पंहिंजे मुंहं सां बि बुराईअ खे बुराई सम्झंदो, आहिस्ते आहिस्ते मन मथां मुड़ी पए। अल्लाह जी फरमाए थो, जेकॾहिं इहो बि तव्हांजो हरबो कमु न अचे ऐं उहो तव्हां सां विड़े थो हाणे कुझु ॻाल्हि चवण ते, पोइ छॾे ॾियोसि, इलल्लाहि मर्जिउकुम जमीआ, पोइ तव्हां सभु जो सभु अल्लाह से फरमाए थो कॾहिं मूं न ईंदव न, पोइ फयुनब्बिउकुम बिमा कुंतुम तअमलून, पाण तव्हांखे ॿुधाईंदुसि तव्हांजा कम कहिड़ा, तव्हां हक़ सच चयो या कोन चयो। ऐं जेको न मुड़ियो, पोइ वरी क़यामत ॾींहुं पकड़ींदासीं, सज़ा ॾींदासीं, त पोइ चवंदो त अल्लाह साईं जेकॾहिं कोई सेखारण वारो अचे हा त मां मुड़ी वञा हा, पोइ आम्हूं साम्हूं करे पुछंदासीं त ॾे ख़बर अलम यातिकुम नज़ीर, कोन आया तोखे ॾिजाइण वारा सेखारण वारा, पोइ चवंदो त कालू भला क़द जाना नज़ीर, आओ साईं आया वाकई। पर हिक रिवायत अंदरि ईंदो आहे त हिकिड़ो माण्हू क़यामत जॾहिं अहिड़ो बि हूंदो जेको ॾिठो हणी ज़िद हणी चई ॾींदो त अलाह जी सेखारण वारो असांजे केरु आयो ई कोन हो,
अल्लाह से फरमायो त फलाणा फलाणा तव्हांजे इलाइक़े में नेक सालिबान तव्हांखे नसीहत कंदा। साईं कोन हार असांखे चयो ई कोन हो। अच्छा भला हेॾो फलाणा फलाणा गुनाह तव्हां कया असां कोन कया। अब लिखिया पिया आहिनि त मलाइकनि पंहिंजे तरफ़ां लिखिया हूंदा, असां कोन कया। मलाइकनि पंहिंजे तरफ़ां लिखियो आहे, हा इन लिखियो हूंदो, असां कोन कया हूंदो। ॾिठणी बीहंदा न मञींदा। अलाह तबारक व तआला खे मूवी हीअं ॾेखारींदो हीअं, हे भला तव्हांजो आहे कमु, हे तव्हां हो चेन्नई आहे भेण भरी आहे मसनूई तौर ते खोड़ चई था वञनि, इहो बि हथ जो भरियल ठहियल आहे, असां कोन कयो आहे। पोइ अलाह ताला आख़िर में हुनजे ज़बान खे तालो हणी हुनजे उज़वनि खां ॻाल्हाईंदो, उज़वा ॻाल्हाईंदसि, चवंदसि ॾाढे अहिड़ा अहिड़ा कम कई असां खां, अहिड़ा अहिड़ा फ़ाइदा असां खां वरितई, हाणे वरी मञी कोन थो। पोइ वरी उज़वनि खे चवंदो त तव्हां मूंसां गॾु शरीक कोन हुजो, तव्हां मुंहिंजे ख़िलाफ़ु शाहिदी था ॾियो, छोड़े मुंहिंजे ख़िलाफ़ु थी पिया हो। उन वक़्तु रुसवा थींदो जॾहिं पंहिंजा उज़वा संदसि ॻाल्हाईंदा। तॾहिं अल्लाह तबारक व तआला फरमाए थो पंहिंजे वसार हक़ सच चवंदा अचो, पंहिंजो पाण खे बि बचायो, माण्हुनि खे बि बचण जी तरग़ीब ॾींदा कयो। पोइ जेको सफ़ा नथो मुड़े ज़िदी थी पए त पोइ हुनखे घणो घणो चवणु छॾे ॾियो, पर वारे सां वरी चओ, छॾियोसि न। पर जे चिड़े थो विड़े थो ऐं बिगड़े थो वञा, दुश्मनी थो करे, त पोइ खणी छॾे ॾियोसि, पोइ भला ईंदा मूं वटि त पाण हिसाब चुकाईंदुसि, पाण चई छॾींदुसि। अल्लाह ताला तव्हां असांखे बि क़ुर पाक जे इन आयतुनि जे ॿुधण खां पोइ अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाए, आख़िरत जे लाइ निजात जो ज़रियो बनाए। आख़िर दावाना अल्हम्दुलिल्लाह।